तक़रीबन तव्हां जीअं ॿुधायो त 2 महीना लॻा एवरेस्ट खे क्लाइम करण में। 2 महीना लॻंदा आहिनि हिकु पहाड़ खे। अच्छा, हर ओके नॉट हर पहाड़, पर हीअ त हाईएस्ट आहे ज़ाहिर आहे। जेको 8000 खां मथे आहे। सो दुनिया में कुझु पहाड़ आहिनि जेके 6000 मीटर में आहिनि, कुझु 7 में आहिनि, कुझु 8 में आहिनि, कुझु बिल्कुलु हाईएस्ट में आहिनि जेके 8800 या 9000 जे क़रीब आहिनि। त उहे उन्हनि में जेको आहे न 1.5 खां 2 महीना लॻनि था। अगरि हिकु पहाड़ 8100 आहे त उन में सम्झो 6 हफ़्ता 5 हफ़्ता लॻंदा। एवरेस्ट आहे त उन में सम्झो त 8 हफ़्ता 7 हफ़्ता लॻी वेंदा। ॿियो सुवाल इहो त रस्ता कीअं ॻोल्हींदा आहियूं असां। अगेन कुझु शयूं अल्लाह ताला जे मर्ज़ी सां थींदियूं आहिनि। हिकु पहाड़ खे चढ़ण जा रस्ता कुदरती ठहियलु हूंदा आहिनि, के मैनमेड हूंदा आहिनि, लेकिन 80% कुदरती ठहियलु हूंदा आहिनि। ऐं तव्हांजे पोयां जेकी भित आहे हिनखे नथो चढ़ी सघां बिकॉज इट्स टू फ्लैट। सेम पहाड़नि सां हूंदो आहे। तव्हां 90 डिग्री एंगल तव्हां ख़तरनाक एरिया मां गुज़री नथा सघो। सो तव्हां ॻोल्हींदा आहियो त कुदरत तव्हांजे लाइ कहिड़ो रस्तो ठाहियो आहे जिते तव्हां रस्तो फिक्स करे बग़ैर किरण जे वञी सघो। सो एवरेस्ट जी अगरि असां मिसाल ॾियूं या K2 असां वटि पाण आहे उन जी मिसाल ॾियूं त इन्हनि जा कुदरती 2 रस्ता आहिनि चढ़ण जा। असां उनखे चवंदा आहियूं साउथ ऐं नॉर्थ। साउथ मतिलबु जुनूब वारी जॻह ऐं नॉर्थ वारी मथे वारी जॻह। सो इहे 2 मुल्क आहिनि। बदकिस्मती सां या क़िस्मती सां K2 बि अधु असां वटि आहे, अधु चाइना वटि आहे। ऐं नेपाल में जेको एवरेस्ट आहे उहो बि अधु नेपाल में आहे, अधु चाइना में आहे। सो जॾहिं तव्हां नॉर्थ एंड साउथ जी ॻाल्हि था कयो त नॉर्थ हलियो वेंदो चाइना में, साउथ हलियो वेंदो उन्हनि जे पंहिंजे मुल्क में। सो तव्हां वटि 2 ऑप्शन हूंदा आहिनि, या त तव्हां हिन तरफ़ मां वञो या तव्हां हुन तरफ़ मां वञो। सो असीं डिसाइड कंदा आहियूं त जी ॿिन्हिनि खां अगेन इंसानु आहे न, असांखे बचाइणो आहे। डेंजरस ज़ाहिरी तौर ते त कोई ख़तरो मुंहुं न आहे वठिणो न। सो जेको सोलो रस्तो हूंदो आहे ॿिन्हिनि मां, आहिनि त ॿई मुश्किल, लेकिन बनस्बत जेके सोलो रस्तो हूंदो आहे ओॾे असां चूज़ कंदा आहियूं। नॉर्मली जेके साउथ वारा रस्ता हूंदा आहिनि न उहे हमेशह सोला हूंदा आहिनि ऐं कम ख़तरे वारा हूंदा आहिनि। सो असीं एवरेस्ट में बि साउथ मां वेंदा आहियूं, असां K2 में बि जेको आहे साउथ मां वेंदा आहियूं। सो एवरेस्ट में अगरि तव्हां साउथ मां वञो त तव्हांखे 2 महीना लॻनि था। इन 2 महीननि में तव्हांजो खाधो, सुम्हणु, खाइणु, पीअणु, रहणु, एवरीथिंग इज़ ऑन द माउंटेन।